सूरह तौबा रुकू नंबर 8। सदका रुगो फ़क़ीरनि ऐं मिस्कीननि ऐं उन जे उगाड़ी कंदड़नि ऐं जिन जूं दिलियूं इस्लाम ॾांहुं मिलाप करायल आहिनि तिन लाइ, ऐं बाननि जे आजे करण ऐं कर्ज़नि ऐं अल्लाह जे वाट में जिहाद करण ऐं मुसाफ़िरनि लाइ आहिनि। इहो अल्लाह जे पार खां हुकुम थियल आहे ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। ऐं मंझि आहिनि के अहिड़ा आहिनि जे पैगंबर खे ईज़ाईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त हू पर ॿुधड़ियो आहे। चओ त अव्हां लाइ पर ॿुधड़ियो भलो आहे। अल्लाह खे मञींदो आहे ऐं मोमिननि जी सलाह खे बि मञींदो आहे ऐं अव्हां मां ईमान वारनि लाइ बाझारो आहे। ऐं जेकी अल्लाह जे पैगंबर खे ईज़ाईंदा आहिनि तिन लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। अव्हां लाइ अल्लाह जो कसम खणंदा आहिनि त अव्हां खे राज़ी कनि, ऐं जेकॾहिं मोमिन आहिनि त अल्लाह ऐं संदसि पैगंबर वधीक हक़दार आहे जो उन खे राज़ी कनि। न ॼणंदा आहिनि छा त जेकी अल्लाह ऐं संदसि पैगंबर जी मुखालिफ़त कंदो तंहिं लाइ बेशक दोज़ख जी बाहि आहे, मंझि सदाईं रहण वारा आहिनि। इहा वॾी ख़्वारी आहे। मुनाफ़िक़ मुस्लमाननि ते कंहिं सूरत जे लहण खां ढुॼनि था त जेकी संदनि दिलनि में आहे सो मतां मुस्लमाननि खे ॼाणाए। ऐं पैगंबर खेनि चओ त अव्हीं पिया ठठोली करियो, छो त जंहिंखां ढुॼंदा आहियो सो अल्लाह पधिरो कंदड़ आहे। ऐं पैगंबर जेकॾहिं खाइनि पुछी त ज़रूरु चवंदा त बेशक खिल ऐं रांदि थे कईसूं। खेनि चओ त अल्लाह ऐं संदसि आयतुनि ऐं संदसि पैगंबर सां मस्ख़री कयव थे छा? बहानो न करियो, बेशक ईमान खां पोइ कुफ़्र कयो अथव। जेकॾहिं अव्हां मां हिक टोलीअ खां टरंदासूं त ॿिए टोलीअ खे हिन सबबां सज़ा ॾींदासूं जो उहे ॾोही हुआ।